हाणे नाज़रीन जेको आहे अचो फ़क़ीर साईं खां पुछूं त असांखे छा थो ॿुधाए। महबूबा ने मेंदड़ी लाई वे आशिकां दे घर रंग वे। ॾाढो सुठो। कंहिंजी आहे काफ़ी आहे? ही काफ़ी सचल सरमस्त जी। ज़बरदस्त, ॾाढो सुठो। सचल सरमस्त साईं जन जी इहा काफ़ी आहे ऐं ॾाढो सुठो। असां ऐं तव्हां अचो त ॿुधी करे इंजॉय कयूं।
जी नाज़रीन, इहा आख़िरी काफ़ी ॿुधी करे तव्हांखे कीअं लॻो? यकीनन तव्हांजो रूह जेको आहे उहो रलिजी वियो हूंदो इहो ॿुधी करे ऐं इंजॉय कई हूंदी। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में हाणे जेको आहे फ़क़ीर साईं खे ऐं आरज़ू गुल खे इजाज़त ॾींदा हिन शेर सां गॾु त अॼु त नथा नेण खणो अत निहारियो बि नथा, अत नथा नेण खणो अत निहारियो बि नथा, जीव जीआरियो बि नथा, ज़हर पीआरियो बि नथा, माठ भला कीअं करियां दिलि त नथी माठ करे, यादि हमेशह था अचो चेंबो असांखे विसारियो बि नथा। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि सां असांखे इजाज़त ॾींदा आरज़ू गुल के फ़क़ीर साईं के। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम वरी के नए फ़नकार सां गॾु संगीत प्रोडक्शन सां असां वरी हाज़िर थींदासीं। अस्सलाम वालेकुम या अली मदद।